अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो हुकम सां जेको सो पंहिंजो सफ़र वरी शुरू पिया करियूं। सो हीअं त दुआ कंदासीं इंशाअल्लाह सभु साथी गॾु थी आहिनि, असांजा सभु दोस्त जेके साथी आहिनि उस्ताद जा अॻुवान आहिनि पेटलफ जा, तिलकनि जा, सिटीज़ जा, उनखे अलावा असांजा जेके साथी ॿिया जेके उस्ताद जितां मुख़्तलिफ़ ज़िलनि खां उहे बि गॾु आहिनि। सो साईं दुआ कंदासीं, तव्हां हीअ वठोसि, तव्हां हीअ असीं भरियोसि असीं बिस्मिल्लाह जी बिस्मिल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। दोस्तों जीअं त अल्लाह जो नालो वठी करे दुआ घुरी करे असां पंहिंजो सफ़र वरी शुरू कयो आहे। हीअ साॻियो ई जॻह जितां राति असां छॾियो हुयोसीं, हीअ साॻियो ई स्टॉप ख़ैबर। ट्रैफिक परे पासे जाम आहे, हाणे वरी असीं हीअ शुरू था रहूं। तो दोस्तों वक़्तनि वक़्तनि तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। असांजो जेको सो हिते अचणु हीअ सभु कुझु करणु अव्हां जे लाइ आहे। त जीअं ॾिसनि असां उस्ताद जेके आहियूं परेशानियुनि में आहियूं, तकलीफ़ुनि में आहियूं, असांजी दाद फ़रियाद ॿुधण वारो को कोन्हे को। उस्ताद रोडनि ते एहतिजाज में आहे, उस्ताद जेको आहे तकलीफ़ में परेशानी में, पर असांजी जेका मदर तंज़ीम आहे, असांजा उनजा जेके अॻुवान आहिनि मौजूदा सेटअप जे अंदरि जेके अॻुवान आहिनि, उहे जेके उस्ताद साहिबान जे हक़नि खां गाफ़िल आहिनि, उन ख़बर ई कोन्हे, हक़ वठण में हू नाकाम विया आहिनि। हू जेको मुसलसल जेको सावा साल थियो आहे टाल मटोल में हिन असां ॾाढी परेशानी में आहियूं, जंहिंजे करे हीअ असां स्टेप खयो आहे। उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्तादन जा जायज़ मसला हल करो, उस्तादन जा जायज़ मसला उस्तादन जा जायज़ मसला हल करियो। जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी।